नाज़रीन, सिजावल मां शबीर मला जी रिपोर्ट मूजिबि सिजावल इलाइक़े जी यूसी ॼार जी प्राइमरी स्कूल मोहम्मद अली लगारी जी बिल्डिंग ज़बून हालीअ जो शिकार थी वई आहे। 25 साल अॻु ठहियल स्कूल बिल्डिंग हंधा हंधा टुटी वई आहे, जंहिंजे करे तइलीम हासिल कंदड़ ॿारनि जूं हयातियूं दाव ते लॻल आहिनि। बिल्डिंग जी ज़बून हालीअ सबबि मासूम ॿारड़ा खुले आसमान हेठि तइलीम हासिल करण ते मजबूर आहिनि। फर्नीचर न हुजण करे ॿारनि खे पट ते विहारे पढ़ायो वञे थो। हेडमास्टर अब्दुल गफ़ूर लगारी ऐं उस्ताद शरीफ़ खटी ॿुधायो त तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं तइलीम खाते जे ज़िमेवारनि खे बार बार धायो आहे, पर केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। उन्हनि मुतालबो कयो त स्कूल जी बिल्डिंग जी मरम्मत कराई वञे। शबीर मला, STV न्यूज़ सिजावल। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।